बिल्कुल सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज 7 शरीफ में अदवियात और डॉक्टर्स की कमी के खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी म्यूनसिपल कमेटी 7 शरीफ की जानिब से 3 रोज़ा एहतजाजी कैंप लगाकर यहाँ पर मुजाहरा किया गया है। इसी हवाले से यहाँ पर मौजूद इन मुजाहरीन से भी बातचीत करेंगे कि उनके क्या मुतालबात हैं। मुतालबो कयूं था, असां निशाइदी कयूं था, इहा पूरी कयूं। ॿियो जेको सफ़ाई जो निज़ाम आहे इस्पताल जे अंदरि, तव्हां ॾिसो त केॾी बदबू लॻी पई आहे। हिन महिल ताईं उहा सफ़ाई निज़ाम बहितर कोन्हे को, दवाउनि जी खोट लॻी पई आहे। ऐं जेके नर्सिंग कोर्सनि जेको आहे उन्हनि जा पैसा वरिता पिया था वञनि, नौजवाननि खां माना पंहिंजो एडमिन जे लाइ पैसा वरिता पिया था वञनि, 30 खां 25,000। माना हिकिड़ो कारोबार पियो थो थिए, करप्शन में थी। असीं आला अख़्तर खां डिमांड कयूं था, असां चीफ मिनिस्टर खे गुज़ारिश कयूं था, साईं अव्हां जे हल्के जे तव्हांजे वालिद साहिब जे नाले सां इस्पताल आहे, महिरबानी करे नोटिस वरितो वञे, न त सिंध यूनाइटेड पार्टी म्यूनसिपल कमेटी जे तरफ़ां 3 रोज़ जो असांजो अॼु हड़ताल जो ऐलान थियो। अॼु असांजो पहिरियों ॾींहुं आहे, सुभाणे वेंदासीं, ॿिए ॾींहुं वेंदासीं। तेसीं ताईं मामला सोला नथा थियनि, तेसीं आम माण्हू खे रिलीफ नथो ॾिनो वञे, तेसीं ताईं असांजी जिदोजहद ऐं असांजी जंग जारी रहंदी। अरबे रुपयनि जी बजट आहे, किरोड़नि जी मशीनरी आहे। मशीनरी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हेपाटाइटिस बी सी जेका 3,3500 लम्स में जेका टेस्ट थींदी आहे, उन जी जेका मशीनरी कलाक में 200 माना टेस्टूं थी वञनि। मशीनरी खे हलाइण जे लाइ को टेक्निकल माण्हू कोन्हे को, जाली डिग्री ते भर्ती थियल मुलाज़िमन आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नर्सिंग में जेका रिश्वतखोरी बाज़ार जेका गरम कई वई आहे, उहो बि तव्हां ॾिसो त ग़रीब मिसकीन माण्हुनि खां पैसा वरिता था वञनि, पोइ नर्सिंग कोर्स ॾिनी वञे। स्टाफ जी का बि ख़बर कान्हे। असांजो मुतालबो आहे त अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में दवाउनि जी खोट आहे, खोट ख़तमु कई वञे। ऐं अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जेके दवाऊं खपाइनि पिया, उहे दवाऊं खपाइण बंदि कनि। ऐं करप्ट ऐं डायरेक्टर ऐं एडमिन खे हटाए फर्शनासिर ऑफिसर मुक़रर कया वञनि। बिल्कुल, जैसा कि यहाँ पर मौजूद आपने मुजाहरीन की बातें सुनी, उनका कहना है कि ये वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह का अपना का इंतखाब होने के बावजूद भी और सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जो है वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह के अपने वालिद के नाम से मंसूब होने के बावजूद भी यहाँ पर आने वाले जो मरीज़ हैं उनको रिलीफ नहीं दिया जा रहा। हम हुकूमत सिंध से और जी हेल्थ से यही मुतालबा करते हैं कि फिलफोर सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस 7 का नोटिस लेकर यहाँ पर डॉक्टर्स और अदवियात की कमी को पूरा करके आने वाले मरीजों को सहूलतें फराहम की जाएँ। कैमरामैन टीम कैमरा माजिद अली कुरैशी, वश न्यूज़ 7 शरीफ।